मोरो खबर शामिल कजे थी। मोरो सिंधवा सिंधी अल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो प्रेस क्लब अॻियां 2013 में NTS पास कंदड़ उस्तादन पारां ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ मोरो प्रेस क्लब आॾो 6 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं इंसाफ़ जे लाइ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे जी अॻवानी फारूक कोराई, राशिद मलिक, गुलशेर सोलंकी, रमज़ान साबकी, वकील चांडियो, मोहम्मद खान अतेरो, माजिद चौहान, अबरार चौहान, एजाज चौहान, बचल चंद, राशिद मामण, गुलाम रसूल ज़रदारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जॾहिं त यकजहती तौर मखदूम इज़हार फ़हीम लांघा, शेर सोलंकी ऐं ॿियनि पिणु एहतजाज में शिरकत कई, जिते हिननि चयो असां NTS पास पाकिस्तान 2013 में टेस्ट पास कई आहे, जंहिंखे 11 साल गुज़री चुका आहिनि, पर असांखे हिन वक़्त ताईं ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि, जे सबबि असां मायूस थी विया आहियूं ऐं असां NTS पास उस्तादनि सां नाइंसाफ़ी, ज़ुल्म, ज़्यादती आहे जेको हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। असां NTS पास उस्ताद 60% खां 80% मार्कूं खयूं आहिनि ऐं इहे सभु 11 सालनि खां वेटिंग में वेठल आहियूं। तंहिं करे सभिनी NTS पास उस्तादनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। जेकॾहिं असां नौजवाननि खे पंहिंजा हक़ न ॾिना विया त हाणे मरण घड़ीअ ताईं एहतजाज कंदे धरणो हयो वेंदो। हिननि मुतालबो कयो त असां NTS टेस्ट पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾेई छायल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में ईद खां पोइ पेट्रोल हारे बाहि ॾे साड़ींदासीं, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं तालीम खातो हूंदो। President Aswali Zardari, so please take the notice of NTS Pass 2013, especially at the last I have some words I want to dedicate my dearest and dearest NTS Yawla Salanjar Sahab. We love you, sir, we love you, because your Home Minister of our modesty, and especially these words, the further words I want to dedicate to you on the President. Because Sardar Shah understands the president, he is a philosopher. He wants to learn something. I want to say something, and I dedicate these words to my dearest MP, I will love you, sir, especially it's a polite request to you. निसार तेरी गलियों के जहान के वतन चली रस के अब कोई नसर उठा के चला तबाह